5 खां 6 ॾींहं खां असीं घर खां बेघर थी वियासीं ऐं असांजे घरनि में तक़रीबन 4-5 फुट पाणी बीठो आहे। असांखे केरु पुछण वारो बि कोन्हे न को। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा। हमारे रहा है न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन जुड़ो रिपोर्ट अब्दुल अली कमरानी जुड़ो तालके जो यूसी मिराला बचायो जो सवेरे वासन जो बास है ज़मींदार जो मुबीना ज़्यादतिन खिलाफ स्टैंड कमिश्नर ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। 370 जे रहवासी फारूक राजपूत, साजिद आराई, बाबू आराई, नासिर राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे दायो त असांजे इलाइक़े जे हिकु बास है ज़मींदार पंहिंजी ज़मीन में बीठल बरसाती पाणी असांजे ॻोठ में खोले छॾियो, जंहिंसां असांजा घर तबाह थी विया। असांजी तयारु फसल ॿुॾी वई। असां दरबदर थी विया आहियूं, पर इंतज़ामिया बि असांजी फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। स्टेट कमिश्नर समेत ॿिया ऑफिसर बि ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। मुज़ाहिरीन व सवारनि खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो। जी तव्हां इन एसी ऑफिस जे अॻियां तव्हां इतिहाद रिकॉर्ड कराई आहे, छा मसलो आहे तव्हांजो? असांजो मसइलो इहो आहे, असांखे माना प्याज महिमान कट हणी ज़बरदस्ती असांखे बोड़ियो वियो आहे। असांजे घरनि में पाणी आहे। असां घरनि खां बेघर थी वियासीं। अरशाद हराई ऐं फ्याज़ महिमान ऐं हुनजे कमदारनि ऐं हारियुनि जेको आहे सो असांखे कट हणी बोड़ियो वियो आहे ऐं असां वटि न रोड आहे न रस्तो आहे जेको आहे सो असीं निकिरी किथे वियूं। ऐं जेके असांजा अकीलत बिरादरी जा जेको तालुक़ रखंदड़ जेके असांजा भाउ आहिनि ऐं दोस्त आहिनि, जी जेके सभु रोड ते वेठा आहिनि, केरु असांखे पुछण वारो बि न आहे। 5 खां 6 ॾींहं खां असीं घर खां बेघर थी वियासीं ऐं असांजे घरनि में तक़रीबन 4-5 फुट पाणी बीठो आहे। असांखे केरु पुछण वारो बि कोन्हे, न को हिननि वटि को खाधो आहे, न को राशन आहे, न को पाणी आहे पीअण जो। तव्हां केरु एसी वग़ैरह को आयो? असां वटि केरु बि कोन आयो। तव्हां कहिड़े ॻोठ जा आहियो? असीं 370 जा आहियूं। अच्छा, तव्हां कोई एसी जा मुख़्तियार कर केरु कोन आयो? केरु ई कोन आयो। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखां कानूनी जेको इंसाफ़ थिए थो असांखां कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।